पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं त खानपुर महर में गुज़िरियल रोड हादसे में फौत थियल नीगर ज़ाहिद शेख जे वारसनि जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। फौती नीगर जे वारसनि पारां गाॾी जे ड्राइवर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे अपडेट कंदा हलूं। खानपुर महर मां गुज़िरियल रोड हादसे में फौत थियल नीगर ज़ाहिद शेख जे वारसनि जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। फौती नीगर जे वारसनि पारां गाॾी जे ड्राइवर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त खानपुर महर में गुज़िरियल रोड हादसे में फौत थियल नीगर ज़ाहिद शेख जे वारसनि जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खानपुर महर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर काज़ी खादिम खां। जी काज़ी, खानपुर महर वेझो गुज़िरियल रोड हादसे में फौत थियल नीगर आहे ज़ाहिद शेख जंहिंखे गुज़िरियल गाॾी टकर आयो जेको फौत थी वियो, जंहिंजो ड्राइवर गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ हिननि जे वारसनि जेको आहे सो नीगर जो लाश रखी विच शहर में धरणो आयो आहे। नीगर जे वारसनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं गाॾी हणंदड़ ड्राइवर तोड़े गाॾी जो खानपुर महर पुलिस पतो नाहे लॻाए सघी। असीं मिसकीन आहियूं। नीगर ॾींहं जो कणक जी ख़ैरात वठण वियो हो। हुननि इहो मुतालबो कयो आहे पुलिस खां त फौरी तौर ते जेको नीगर खे गाॾी हणंदड़ ड्राइवर आहे उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।